बिन मासूमन जे खून सां तो पंहिंजा हथ रंगिया है। वो गुनाहगार आ इज्जत ऐं गैरत जा, इन करे मूं उन्हनि खे मारे छॾियो। जेकॾहिं इस्लाम जे बुनियाद ते उन्हनि खे हक़ ॾिना वञनि त हू तव्हांजा छो गुनाहगार थिया? इहे दीन जा किसा वञी यूनिवर्सिटियुनि में ॿुधाए। ही ॻोठ आहे ॻोठ, हिते सिधी रांदि हलंदी आहे सोटे जी। जॾहिं ही लठियूं तुंहिंजे मथां वसियूं न, तॾहिं तोखे ख़बर पवंदी त कीअं कंहिं बेगुनाह खे मारबो आहे। कंहिंखे एतिरी जुरत ई न आहे जेको बादल खे लठ हणे। अहिड़ी ताक़त ऐं जुरत सरमद में आहे जो ॿिनि प्रेमियुनि जे जुर्म में तोखे अहिड़ी सज़ा ॾियां जो उहो सबक़ु तोखे सॼी उमिरि यादि रहे, जीअं तूं ॿिनि प्रेमियुनि खे कॾहिं बि जुदा न करे सघीं। तूं बादल खे सबक़ु सेखारींदे? वञ वञी पंहिंजो कमकार कर। दिल त चए थी त जीअं तो राणी ऐं मेहर खे बेगुनाह क़त्ल कयो आहे, ईअं तोखे मारे लाश ॻोठ जे वण में टंगे छॾिया, जीअं ॻोठ जा कुत्ता ऐं कांव खाई। दुआ कर किथे ईअं न थिए जो बादल तोखे ख़तम करे छॾे। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी।